बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अवां ॾिसी रहिया आहियो दरिया न्यूज़ जो प्रोग्राम कश्मीर जो आवाज़। आहियां अवां जो मेज़बान अफ़ज़ल अता कलवट। नाज़रीन, अॼु असां उन शख़्सियत जो, उन हस्ती जो ज़िक्र कंदासीं जंहिंजे लाइ ही ज़मीन आसमान ठहियो आहे, जंहिंजे लाइ इहो चयो वेंदो आहे कि उनजा जेके मुख़ालिफ़ हुया, जेके कुफ़ार मक्का हुया, उहे बि उनजे सादिक़ अमीन ऐं सचार हुजण जी गवाहियूं ॾींदा आहिनि। जंहिंजे लाइ माना पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिकिड़े पहाड़ ते चढ़नि था ऐं पूरे मके जे माण्हुनि खे सॾनि था, उन्हनि खे चवनि था, छा मां तव्हांखे चवां हिन पहाड़ जे पोयां हिकिड़ो लश्कर बीठो आहे, उहो तव्हां सां जंग करण लाइ तयारु आहे, छा तव्हां मुंहिंजी इहा ॻाल्हि मञींदव? उहो जेको पूरो क़बीलो हुयो, उनमें अक्सरियत जेको आहे काफ़रनि जी हुई, उहो काफ़रनि बि इहो चयो, बिल्कुलु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां सचार आहियो, तव्हां खां वधीक को सचार आहे कोन, तव्हां अमानतदार आहियो। तव्हां अगरि चवंदा हिन पहाड़ जे पोयां काफ़र हमले लाइ तयारु बीठा आहिनि, बिल्कुलु तव्हां सचार आहियो। अॼु उन हस्ती जो ज़िक्र करण लाइ असां गॾु थिया आहियूं। उन हस्ती जी ज़ात ते मथां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेको आहे हमला कया वञनि था, उनजी ज़ात जे मथां इन लाइ हमला कया वञनि था ताकी मुस्लमाननि जी नफ़्सियात खे चेक करणु चाहिनि था, मुस्लमान उन सां केतिरी मुहबत कंदा आहिनि। यकीननि मां सम्झां थो हर ईमान रखंदड़, हर दर्द दिलि रखंदड़ मुस्लमान पंहिंजे माउ ऐं पीउ खां वधीक पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत कंदो आहे। इन मौज़ू ते असां सां गॾु अॼु जेको आहे उलमाए किराम गॾु आहे मोहतरम हाफ़िज़ मोहम्मद दीन डंगर साहब। मौलाना, तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। मौलाना, हीअ जेकी शख़्सियत आहे जंहिं ते तव्हां ऐं असां कलमो पढ़ूं था, हीअ उम्मत मुस्लिम जी आइडियल आहे, ऐं इन शख़्सियत ते जेको आहे काफ़र मुल्क हमिलो कनि था, छा असांजे ईमान जे तक़ाज़ा खे चेक करणु चाहिनि था? बिल्कुलु। इन हवाले सां को असांखे ब्रीफ कयोसीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाहि व खातमन नबिय्यीन। क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना आखिरुन नबी व अंतुम आखिरुल उमम। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जे अंदरि तक़रीबन 100 जॻहुनि ते अल्लाह साईं पंहिंजे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ातमुन नबीयीन जी गवाही ॾिनी आहे। अल्लाह साईं फरमायो, मुंहिंजो आख़िरी नबी हज़रत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, उनखां पोइ को बि नबी दुनिया में नाहे अचिणो। मां हिकिड़ी आयत मुबारका पढ़ी जंहिंमें अल्लाह साईं फरमायो आहे त मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां मर्दनि मां कंहिंजो बि अबो नाहे। रिजाल अरबी में उन सन खे चइबो आहे जेको सन बुलूगत खे पहुचे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 4 फ़र्ज़ंद ऐं 4 नियाणियूं हुयूं, फ़र्ज़ंद तैयब, ताहिर, इब्राहीम ऐं क़ासिम, जेके बचपन में रिजाल जी उमिरि बुलूगत खे न पहुता, अल्लाह साईं पाण ॾे घुराए वरितो। इहा ॻाल्हि बि अल्लाह साईं हिन आयत में फरमाई त मुंहिंजो नबी तव्हां मर्दनि मां कंहिंजो बि अबो नाहे। बाक़ी अल्लाह साईं जेकॾहिं पैगम्बर साईं जे औलाद खे, साईं जन जे फ़र्ज़ंदनि खे उमिरि दराज़ ॾे हा त हर नबी जेके दुनिया में आया उन्हनि जा फ़र्ज़ंद बे नबी थिया। हिते अल्लाह तबारक व तआला नबूवत जो सिलसिलो ख़तमु कयो आख़िरी नबी हज़रत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। तंहिंजे करे नबी साईं जी औलाद खे अल्लाह साईं सन सगारत में अल्लाह साईं पाण ॾे घुराए इहो सिलसिलो बि ख़तमु कयो त मुंहिंजो आख़िरी नबी मुहम्मद अरबी आख़िरी नबी आहे, उन खां पोइ को बि नबी दुनिया में नाहे अचिणो। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, उन जी औलाद खे बि अल्लाह साईं नबूवत अता फ़रमाई। हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम बि नबी, हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम बि नबी, उन जी औलाद बि नबी। इन जे करे अल्लाह साईं मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औलाद खे बचपन में पाण ॾे घुरायो। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो भाउ कोन्हे, छो त हर नबी जे भाउ खे बि अल्लाह साईं नबूवत ॾिनी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम नबी आहे त उन जो भाउ हारून अलैहिस्सलाम बि नबी थी आया। अल्लाह साईं पंहिंजे नबी खे भाउ न ॾिनो, इन जे करे ताजो इहो रस्तो बि बंदि थी वञे। हीअ आख़िरी नबी आहे, हिन खां पोइ दुनिया में को बि पैगम्बर नाहे अचिणो। अल्लाह जे रसूल फरमायो, मां आख़िरी नबी आहियां, तव्हां आख़िरी उम्मत आहियो। पाण साईं फरमायो, मां सरताजुल अंबिया आहियां, पर मूंखे फ़ख़्रु न आहे। अल्लाह जी हिन धरती ते सभ खां वधीक इज़त ऐं अज़मत वारी हस्ती मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। बल्कि ग़ैर मुस्लिम हिकिड़ो आहे, उन किताब लिखियो आहे 100 कामिल शख़्सियात,
उन में पहिरें नंबर ते हज़रत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शख़्सियत खे आंदाई त जेकॾहिं सॼी दुनिया में सभ खां वधीक कामिल अकमल अजमल आसन नबी आहे त उहो मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। तंहिंजे करे असांजो नबी आख़िरी नबी आहे। उन खां पोइ नबूअत जो सिलसिलो अलाह साईं बंदि करे छॾियो आहे। हदीसनि में बि बुखारी खोलियो, मुस्लिम शरीफ़ खोलियो, किताब जेतिरा बि आहिनि हदीस जा खोलियो, उन्हनि में तक़रीबन 200 जे लॻभॻि हदीस आहिनि जंहिंमें आख़िरी नबी हज़रत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र मुबारक आहे। त आख़िरी नबी हज़रत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। हिकिड़ी हदीस में ईंदो आहे, साईं जन फरमायो ही नबूअत जी हिकिड़ी महल आहे जंहिंजी आख़िरी सिर मां आख़िरी नबी मुहम्मद अरबी आहियां। हाणे ॿी सिर हिन महल नबूअत में गुंजाइश ई न आहे। हाणे नबूअत जी जेको आहे माड़ी खे अलाह साईं मुकमल करे छॾियो ऐं आख़िरी नबी हज़रत मुहम्मद अरबी जे मथां ताज नबूअत ऐं आख़िरी नबूअत साईं जन खे अता फ़रमाई। जेकॾहिं दुनिया जे अंदरि कंहिं बि गुस्ताखी कई आहे, उहो गुस्ताख़ ख़ुदा हुजे, उन खे माफ़ी मिली आहे, लेकिन गुस्ताख़ मुस्तफ़ा खे दुनिया में कॾहिं बि माफ़ी न मिली आहे। त फ़तह मक्का जे टाइम हिकिड़ो गुस्ताख़ हुयो जेको बैतुल्लाह जे अंदरि हलियो आयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयूं, या रसूलल्लाह, हे उहो माण्हू आहे जंहिं तव्हांजी गुस्ताखी कई। रसूलल्लाह फ़रमाए इन खे क़तल करे छॾियो, इन खे का बि माफ़ी न आहे। छो त नबी जो गुस्ताख़ जेको आहे उहो नाक़ाबिल माफ़ी आहे, उन खे अलाह साईं माफ़ी न ॾिनी आहे। नबी अलाह जा नुमाइंदा हूंदा आहिनि, जेकॾहिं उन नुमाइंदे जी ॻाल्हि न मञिजे त ईअं सम्झो त ख़ुदा जी ॻाल्हि खे नथो मञिजे। इन जे करे अलाह साईं पंहिंजे गुस्ताख़ खे त माफ़ु कयो आहे, पर रसूलुल्लाह जे गुस्ताख़ खे माफ़ु न कयो आहे। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जा जॾहिं दौरु थियो आहे, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो दौरु आहे, त उन वक़्तु बि कुझु कज़ाब ऐं दज्जाल पैदा थिया जिन दावाए नबूअत कई, जंहिंमें असवद हंसी ऐं मसैलमिया कज़ाब, उन्हनि खे बि सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी जमायत वञी उन्हनि खे बि जहन्नम रसीद कयो, उन्हनि खे क़तल करे छॾियो। ऐं हज़रत वाहशी जेको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे अमीर हमज़ा जो क़ातिल हो, जॾहिं उन खे साईं जन माफ़ु कयो त उन पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन दुश्मन मसैलमिया कज़ाब खे क़तल उन हज़रत वाहशी रज़ी अल्लाह ताला अन्हु कयो। यानी इहो नबी साईं जी गुस्ताखी नाक़ाबिल माफ़ी आहे। ऐं मुसलमाननि खे कुफुर बि ॾिसंदो आहे त मुसलमान खे सभ खां वधीक कहिड़ी शइ सां प्यारु आहे, उहे मुख़्तलिफ़ हरबनि सां मुसलमान जी गैरत ऐं मुसलमाननि जे ज़मीर खे झंझोड़ींदा आहिनि, लेकिन मुसलमान खे सभ खां वधीक अलाह जो रसूल प्यारो आहे ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां पंहिंजी जान क़ुर्बान करण जे लाइ पंहिंजी सआदत सम्झंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि नबी साईं जी ग़ुलामी में मौत बि असांखे क़बूल आहे। रसूलुल्लाह फरमायो, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूनु अहब्बु मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। तव्हां में ओसी ताईं मुसलमान नथा थी सघो जेसी ताईं मां मुहम्मद अरबी सां मोहब्बत, औलाद, वालिदैन, जमी इंसान, बल्कि पंहिंजी जान खां बि वधीक मां नबी तव्हांखे प्यारो न आहियां, तेसी ताईं तव्हां मुसलमान ई न आहियो। तंहिंजे करे अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत इहो ईमान जो हिसो आहे। अलाह साईं पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुक़द्दस नाले मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़ुरान मजीद में 4 जॻहियुनि ते जेको आहे इरशाद फरमायो आहे। बाक़ी अलाह साईं पंहिंजे महबूब खे लक़बनि सां सॾियो आहे। जेकॾहिं चहिरे जो बयानु आयो वज़ुहा सॼई, ज़ुल्फ़नि जो बयानु आयो वल्लैल सॼई, सीने मुबारक जो बयानु आयो अलम नशरह लक सदरक सॼई, जेकॾहिं चादर वेड़ियूं वेठा आहिनि मुदस्सिर ऐं मुज़म्मिल जे लक़बनि सां अलाह साईं पंहिंजे महबूब खे सॼियो। कॾहिं फरमाई, ला उक़्सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। अलाह साईं फरमा, मूंखे कसम आहे हिन मके जो, मौला कसम जो बैतुल्लाह जो खयूं हिते
मक्कतुल मुकरमा जो कसम खयो हिते बैतुल्ला आहे। अलाह साईं फरमायो न बैतुल्ला जे करे मां कसम न खयो, मां पंहिंजे महबूब जे जेको आहे विलादत जे करे कसम खई आहे त हिन शहर में मुंहिंजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा थियो आहे। अलाह साईं तव्हां असांखे पंहिंजे महबूब जी मौलाना इज़्ज़त तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। हक़ीक़त इहा आहे कि असांजे ईमान जो हिसो आहे असां पंहिंजे माउ ऐं पीउ खां वधीक जेतिरे थी पंहिंजे नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु सां मोहब्बत जो इज़हार नथा कयूं, असांजो ईमान अनकम्प्लीट आहे। बिल्कुलु इंशाल्लाह के नेक्स्ट प्रोग्राम में कंहिं ॿिए इशू सां अव्हां सां गॾु हूंदासीं। पंहिंजे मेज़बान अफ़ज़ल अता कलवड़ खे इजाज़त ॾिजो। अल्लाह वारी।